23 मार्च 1940 में पाकिस्तान पावर ठहराव मंज़ूर थियण जी ख़ुशीअ में अॼु क़ौमी ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। वतन जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआउनि सां ॾींहं जी शुरूआति वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 31 तोहफ़नि जी सलामी, लाहौर ऐं पेशावर में 21 तोहफ़नि जी सलामी ॾिनी वई। इस्लामाबाद जी शिकरतिया ग्राउंड में यवे पाकिस्तान की मुख्य तकरीब टिनी हथियारबंद फौजन ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा दस्ता परेड में शामिल। सदर डॉक्टर आरिफ अलवी तकरीब में खास मेहमान तौर शरीक। वज़ीर आज़म इमरान खान, बचाव बारो वज़ीर परवेज़ खट्टर, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, पाक पेरिया जो सरबराह एडवर्ड मोहम्मद अमजद खान न्यासी, काबीना जा वज़ीर, सिफारतकार, OIC में शिरकत कंदड़ पड़ी वज़ीर ऐं अवाम जो वॾो अंग तकरीब में शरीक। खास मेहमान डॉक्टर आरिफ अलवी परेड जो मुआयनो कयो। इस्लामाबाद में हथियारबंद फौज जे परेड आर्मेड कोर, आर्टिलरी ऐं एयर डिफेंस जे दस्ते महारत ॾेखारी। जदीद J-10 मिराज हासन फ्लाई पास जो मुज़ाहिरो कयो। चइनी सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा सक़ाफ़ती फ़ोर्स ब तकरीब के 4 चंड लॻाए छॾिया। जिम्मेदार एटमी कुव्वत हैं और तमाम ममालिक के साथ अमन चाहते हैं, इनकी खुद मुख्तारी का एहतराम करते हैं और पुरअमन बकाए बाहमी के उसूलों पर कायम है और कायम रहेंगे। दुनिया को बताना चाहता हूं और दुश्मन कान खोल कर सुन ले कि हम अपनी सलामती और खुद मुख्तारी पर कभी कोई समझौता नहीं करेंगे। हमें यकीन है कि बाहमी इत्तेहाद और ताउन से तमाम चैलेंजेस का मुकाबला किया जा सकता है और किया जाएगा। पाकिस्तान दिहाड़े ते सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थो। पाकिस्तान में मुसलमाननि सां गॾु अक़लियतनि खे बि मुकमल आज़ादी हासिल आहे। समूरा इदारा जवरे जी बालादस्तीअ ते यकीन रखनि था। सदर आरिफ अलवी यौम पाकिस्तान जी मुख्य तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त हू OIC जे पड़ी वज़ीरनि खे तकरीब में शिरकत ते भली कार चवे थो। पाकिस्तान समूरनि मुल्कनि में अमन चाहे थो। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी ताक़त आहे। अहिड़ी रियासत जो क़याम ज़रूरी हो जिते अक़लियतनि खे हिकजहिड़ा हक़ हुजनि। अॼु मुसावात, कानून ऐं इंसाफ़ जे अहद जी तजदीद कनि था। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां क़ौम खे यौम पाकिस्तान जूं वाधायूं। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु वतन लाइ जान क़ुर्बान करण वारनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जो ॾींहुं आहे। अॼु जो ॾींहुं क़रारदाद पाकिस्तान पेश कंदड़ जी यादि ॾियारे थो। वॾड़नि असीं मंज़िल हासिल करण लाइ चङी जिदोजहद कई। पीपल्स पार्टी पहिरें ॾींहं खां क़ाइद आज़म जी सोच ऐं विज़न ते अमल करे रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे पहिरियों आइन ॾिनो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जवियत लाइ वॾी जिदोजहद कई। 23 मार्च 1940 खां शुरू थियल सफ़र सड़ाव न हो। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त क़ौमी जज़्बे ऐं हिम्मत जो जेको सफ़र इख्तियार कयो इहा हिकु नेमत हुई। अल्हम्दुलिल्लाह हाणे ॾुखियायूं आसानियुनि में बदिलिजी रहियूं आहिनि। कराची में वॾे वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल जी मज़ार क़ाइद ते हासी। वॾे वज़ीर मादली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल मज़ार क़ाइद ते गुल रखिया।
तकरीब के खिताब कंदे गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे कायदे आज़म जेको रस्तो ॾेखारियो हुननि उन ते हलण जी कोशिश कई। हिन मुल्क खे उहो पाकिस्तान बणाइणो आहे जंहिंजो ख्वाब असांजे वॾड़नि ॾिठो हो। फौज सियासी मामलन में मुदाखलत न कंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यौम पाकिस्तान के हवाले से थियल तकरीब दौरान नौजवाननि सां गैर रस्मी ॻाल्हियूं कंदे चयो आहे सियासी मामलो सियासतदाननि खे तय करणो आहे। सियासतदान सुबुह जो विढ़ंदा आहिनि, शाम जो गॾु वेही चांहि पीअंदा आहिनि। फौज सियासत में मुदाखलत करे तॾहिं बि फौज ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा आहिनि, न करे तॾहिं बि गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदा आहिनि। बलूचिस्तान में फाटा जी तरक़ीअ लाइ कमु करे रहिया आहियूं। मुल्क दुश्मन क़ुवतनि सां मुहादो अटकाइण लाइ तयार आहियूं। इमरान खान जी सदारत हेठि वज़ीर आज़म हाउस में PTI जी सियासी कमेटी जो इजलास। शाह महमूद कुरैशी, शेख रशीद, फवाद चौधरी, परवेज़ खटक, असद उमर, हमाद असर ऐं बिया शरीफ। वज़ीर आज़म खे इत्तेहादियुनि ऐं नाराज़ मेंबरनि सां राबतनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। 27 मार्च ते रथियल जलसे जी तयारियुनि ते बि सलाह मशवरा कया विया। सियासी सूरतहाल ऐं बेतमादी जी रिथ बाबति इजलास ते बि वीचारियो वियो। अहम कानूनी ऐं आईनी मामलनि ते बि वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। ऑपोजिशन पुरएतमाद आहे, तहसीब पुरएतमाद आहियूं। 25 मार्च ते क़ौमी असम्बली जो इजलास थींदो। घरू मामले जी वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बेतमादी रिथ नाकाम करण लाइ हू पुरएतमाद आहिनि। खेसि उमीद आहे त इत्तेहादी इमरान खान जो साथ ॾींदा। 27 तारीख़ जे जलसे में वाज़े थी वेंदो त अवाम कंहिं सां गॾु आहे। 30 मार्च खां 1 अप्रैल ताईं स्पीकर वोटिंग जो ॾींहुं मुक़ररु कंदो। असां चाहियूं था त मुल्क खे आइन तहत हलाइणु घुर्जे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ पेश थी त कुझु ॾींहं अंदरि उन ते वोटिंग थी। बेतमादी जी रिथ सां मुल्क खे नुक़सानु थींदो। मज़ार क़ाइद ते हाज़िरी जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त क़ौमी असम्बली जे स्पीकर आइन ते अमल न कयो। उमीद आहे त स्पीकर 25 मार्च ते बेतमादी रिथ पेश करणु ॾींदो। MKM कुझु मुतालबा रखिया आहिनि, खेनि उन्हनि ते को बि एतिराज़ नाहे। आदमशुमारी जे मामले ते सिंध जे ॿिनि पार्टियुनि साण सहकार न कयो। हिन वक़्तु मुल्क काफ़ी ॾुखियाईनि में आहे। इंशाअल्लाह ईंदड़ साल गुज़िरियल सालनि खां बहितर साबित थींदो। अॼोको ॾींहुं ते कश्मीर भाइरनि खे यादि रखणु घुर्जे। कश्मीर में ज़ुल्म ऐं बर्बरीअत जारी आहे। हू सभु गॾिजी सरहदनि ऐं आइन जो तहफ़ुज़ कंदा। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस कासिम फाइज़ी सां आर्टिकल 3 जी तशरीह बाबति सदाती रेफरेंस जी ॿुधणी लॉर्डर बेंच जे जोचक ते सवाल उथारे छॾिया। जस्टिस कासिम फाइज़ी सां चयो आहे त लॉर्डर बेंच में सीनियर जजिस खे नज़रअंदाज ऐं रूल्स खे फॉलो नाहे कयो वियो। जस्टिस कासिम ईसा सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे लिखियल ख़त में चयो आहे त लॉर्डर बेंच में सीनियरिटी ते 4, 8 ऐं 17 नंबर ते मौजूदु जजनि खे शामिल कयो वियो। जिते अहम ऐं कानूनी ऐं आइनी सवाल हुजनि उते सीनियर जजनि खे लाज़मी शामिल हुअणु घुर्जे, पर बेंच जी जोचक खां अॻु रूल्स खे फॉलो नाहे कयो वियो। जस्टिस कासिम फाइज़ ईसा ख़त जी कॉपी अटॉर्नी जनरल ऐं सुप्रीम कोर्ट बार जे सदर खे मोकिले छॾी। असां सभिनी खे पार्लियामेंट ॾाढो सिर झुकाइणो पवंदो। अॻूणे सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी बेगम नुसरत भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त मुल्क क़ौम लाइ ॾुखियाईयूं अलफ़नाक सदमा बर्दाश्त कया। पाकिस्तान में 2 वरियन बाद कोरोना सबब हिकु बि फौतगी साम्हूं न आई। अंगनि अखरनि मौसम मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 443 नवां केस रिपोर्ट थिया। कोरोना केसनि जी शरह 1.28% रही। शहदादकोट में घरनि ते पुलिस लड़ाई। दहशत में दिल जो दौरो पवण सबब औरत पहुती वई। बी सेक्शन थाणे जे अधु मस्तोई मोहल्ले में पुलिस घरनि ते कारी वई।
पुलिस लड़ाई दौरान 40 वरियें जी अशरफ खातून दिल जो दौरो पवण सबब दम दी छॾियो। बाक़ी ख़िलाफ़ होती औरत जे वासन कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हणी पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। ठटे जे इलाइक़े जूं शाही वेझो रेल जी पटड़ी भरिसां नौजवान जो लाश हथायो। पुलिस एडी अमल जे ज़रिए लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान ट्रेन तां किरी पहुतो आहे। नौजवान जी सुञाणप न थी सघी। संदसि वासनि जी ॻोल्हा कई पई वञे। शहदादपुर भरिसां घर जी छिति किरण सबब पीरसन हयाती विञाए वेठो। मक़सूदोरेन थाणे जी हद में घर जी भिति किरण सबब 60 वरियें जो पीरसन मोहम्मद बख्श कोरी फौत थी वियो। हैदराबाद भरिसां ट्रॉली से मोटरसाइकिल के टक्कर हिकु ॼणे दम ॾेई छॾियो। क़ौमी शहर ते हादसे में झांसेब उर्फ शासेब ठॾे ते दम ॾेई छॾियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। फौत जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो।